ख़ुशी जो ॾींहुं आहे। ख़ासि करे जेको आहे असांजा सिंधी अदबी संगत जा दोस्त, पहिरियों त मां उन्हनि खे मुबारकी ॾियां, पोइ जेके मुंतख़िब थी आया आहिनि। बाक़ी कमु जहिड़ो तव्हांजो आहे तहिड़ो असांजो आहे, पर कुझु इनकलाबी हूंदो आहे। सभ खां पहिरियों मां पंहिंजे नओं चूंडिजी आयल जेको आहे सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी साहिबु ज़ुबैर अहमद सुमरे साहिबु खे वेलकम कयां थो, ऐं उनजी टीम, असांजो पुराणो सिजाद साहिबु, हिते उस्ताद आहे हिन खां अर्शद, ऐं हू असांजो मौसम अब्दुल सत्तार कलारी साहिबु, जो कि साहिबु शरीफ़ मूंखे कंडी पाराई आहे, मां बि शरीफ़ आहियां। ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, असां वटि आया आहियो। ख़बर त तव्हांखे हूंदी, असांजी इलेक्शन थी, मारधाड़ थी तमामु घणी, पोइ ॻाल्हि त साॻी आहे, वरी साॻी घर असांजो हिकु ई हूंदा आहिनि। ऐं अब्दुल सलाम घणी तकरीर कंदो, सो हुनजे लाइ मां पचायां। असल में इलेक्शन में इहे नंढा नंढा इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, पर प्रेस क्लब हुजे, सिंधी अदबी संगत जो फोरम हुजे, सभु घर भाती आहियूं, रुसंदासीं बि परचंदासीं, इहो को मसइलो न आहे। कलमकार सहाफ़ी हुजे या लेखक ऐं उस्ताद, इहे कॾहिं बि रिटायर न थींदा आहिनि। ऐं इन्हनि ॿिन्ही जो सुधरियल मुल्कनि में वॾो आला शान आहे। उर्दू राइटर इशफाक अहमद इटलीअ में उस्ताद हूंदो, पढ़ाईंदो हुयो उर्दू, उहो लिखे पियो, तक़रीबन सभिनी जो वाक़ियो ॿुधल हूंदो या पढ़ियल हूंदो। उन गाॾी चालान थी, हू कोर्ट में वियो त कोर्ट जे जज पुछियो त बाबा तव्हां छा कंदा आहियो? चई साईं मां उस्ताद आहियां। त जज उथी बीह खे सलाम कयो ऐं कोर्ट में चई असांजे कोर्ट में उस्ताद आयो आहे, खे सलाम कयूं था, सभु उथी बीठा। उन खां पोइ हे अमेरिकन सदर जेको बिल क्लिंटन जो स्कैंडल थियो मोनिका सां, उन टाइम रिसाले जे रिचर्ड जैक्सन उहा स्टोरी हलाई। हाणे हिते हुजे हा त साहिबीअ खे मारायो वञे हा, बिल क्लिंटन हिन सचाईअ ते हुनखे अवॉर्ड ॾिनो हुयो। तव्हां भनड़ न थिए, पिटण वारियूं पधरियूं, ॻाढ़ा गल संदन, ॿियूं हूअं ई हथ हणंदे रहंदियूं रोअण वारियूं। भिटाई साहिबु अॼु जे दौर में जेका ॿोली आहे उहा असांजे लाइ थोरी मुश्किल आहे। मां चाहींदुसि त हिन जा थोरी नंढड़ी वज़ाहत कयां त जेके ॾुखियूं आहिनि न, भनण हिकिड़ी रस्म आहे साईं। जॾहिं मीरनि जे दरबार में कोई बादशाह मरंदो हुयो त पोइ हिकिड़ियूं औरतूं हूंदियूं हुयूं, त फिल्म बि ठही आहे इंडिया में, रुदाली नाले सां। उहे औरतूं घूंघट करे रोअंदियूं हुयूं, ऐं उहो रोअण जो हिकिड़ी रस्म हुई त जीअं हिकिड़ो माहौल ठाहियो त सभु रोअनि। उहे पंहिंजी उन रुआरण जी पंहिंजी पेमेंट वठंदी हुई, त माण्हुनि खे रुआरियूं सोग कराई। पोइ उहा जेका ॾुखियूं आहिनि जेसिताईं गॾिबियूं कोन, इन रस्म खे भनण चवंदा हुया। त भिटाई साहिबु चवे त जेसिताईं ॾुखनि वारियूं पाण में गॾिबियूं कोन, तेसिताईं भनण न थींदो। ऐं पिटण वारियूं पधरियूं हूंदियूं न, उनजा गढ़ ॻाल्हा जेके न ॻाढ़ा हूंदा आहिनि, बाक़ी जेके हाय घोड़ाकार वारा खोड़ हूंदा आहिनि। इन बेत जे जेको बैकग्राउंड आहे उहो इहो आहे त हिन सिंध में, हिन शिकारपुर में, हिन असां पंहिंजे वतन में सभु ॾुखारा आहियूं। असां ते तमामु ॾुखी महिल आहे, असां ते सिंधी माण्हुनि ते, ऐं असां सभु पतोड़े रहिया आहियूं, पर अकेला अकेला। सहाफ़ी अकेला आहिनि, अदीब अकेला था कमु कनि, सियासी कारकुन अकेला था कमु कनि, असां सभु ॾुखियूं आहियूं, असांखे गॾिजणु। रहमान रहीम, ज़ुबैर साईं ऐं उन सां गॾु जेके बि दोस्त आया आहिनि, सिंधी अदबी संगत जी समूरी नई चूंडियल बाडीअ खे असां मुबारक था ॾियूं ऐं शुक्रियो अदा थो कयां मां पंहिंजे दोस्तनि जे तरफ़ां त उहे असां वटि कई आया आहिनि। सच इहो आहे त तव्हांजी जेका चूंड थी ऐं चूंड जे हवाले सां जेको साम्हूं ॻाल्हि आई, त सभई क़ाबिल एतिराम दोस्त चूंडिजी आया आहिनि, लिटरली दोस्त चूंडिजी आया आहिनि। पर मां चवंदुसि त तव्हांजे जेको सेक्रेटरी जे हवाले सां जेका चूंड थी आहे, जेतिरी मूंखे ख़ुशी थी आहे उन ॻाल्हि जी, ऐं हिकिड़ो अहिड़ो माण्हू चूंडिजी आयो आहे, हिकु नफ़ीस माण्हू ऐं इज़त ॾियण वारो बाअख़लाक़ माण्हू, जंहिंजी जेतिरी बि तारीफ़ कजे उहा तमामु घटि आहे।
उन हवाले सां तव्हांजी जी जेका सिलेक्शन आहे सेक्रेटरी जे उहिदे ते उहा ॾाढी मानाइती सिलेक्शन कई अथव ऐं तव्हां सिलेक्शन में बिल्कुलु मेरिट कई आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं सच इहो आहे त हिन ख़ुशीअ में अचणु असांखे घुरिजे आहे तव्हांखे, पर असां बि थोरो पंहिंजे हुननि जे करे तव्हां असां ते थोरो कयो, अहसान कयो, तव्हां असां वटि आया हो। ॻाल्हि इहा ई आहे त तव्हांजो ऐं असांजो लॻभॻि जेको कमु आहे पंहिंजो प्रोफेशनली उहो साॻियो ई कलम वारो कमु आहे, पर तव्हांजो कमु अञा वधीक अहम आहे, वधीक बहितर आहे। तव्हां जहिड़े नमूने सां हिन मुआशिरे जी जेके बि उणायूं आहिनि, जेके बि तकलीफ़ूं आहिनि, जेके बि मामलात आहिनि, उन्हनि खे जे अंदाज़ में तव्हां पेश कयो पिया पंहिंजे लिखणनि ज़रिए, पंहिंजे शाइरीअ ज़रिए या पंहिंजे जेको बि आहे हिकिड़ो कलम वारो कमु उन ज़रिए, त उहो तमामु हिकिड़ो काराइतो ऐं अहम कमु आहे। शिकारपुर अदबी संगत हूअं त मजमूई तौर ते अदबी संगत हिकु शऊर जो तंज़ीम आहे जंहिंमें सॼी सिंध में कलमकार शऊर वारा उन में शामिल आहिनि, पर मां सम्झां थो त हाणे जेका तव्हांजी सिंधी अदबी संगत जी जेका नई बाडी आई आहे, नई चूंड जी बाडी आहे, उन में ज़ुबैर साईं जी अॻुवाणीअ में सिंधी अदबी संगत शिकारपुर जे हवाले सां हिकिड़ो बहितरीनु ऐं भरपूर किरदारु अदा कंदी।